PTI चेयरमैन ऐं बुशरा बीबी खिलाफ़ गैर शरई निकाह केस में मुफ्ती सईद ऐं ओन चौधरी बयान रिकॉर्ड कराए वरिता। मुफ्ती सईद चयो त पहिरीं जनवरी 2018 ते PTI चेयरमैन फोन करे चयो त बुशरा बीबी सां निकाह पढ़ाइणो आहे। बुशरा बीबी जी भेण सॾाईंदड़ औरत चयो त तलाक खां पोइ इद्दत गुज़री चुकी आहे, निकाह पढ़ाए सघे थो। मुफ्ती सईद चयो त फेब्रुआरी 2018 में PTI चेयरमैन ॿीहर राब्तो कयो। मूंखे ॿुधायो वियो त पहिरियों निकाह इद्दत वारे अरसे दौरान थियो, ॿीहर निकाह पढ़ाइण लाइ चयो वियो। इस्तेकाम पाकिस्तान पार्टी जे अॻवान ओन चौधरी बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त मीडिया खे जॾहिं इद्दत दौरान निकाह जी ख़बर पई त असां ख़ामोशी इख्तियार कई। PTI चेयरमैन ऐं बुशरा बीबी जो फेब्रुआरी में ॿीहर निकाह पढ़ायो वियो। पहिरियों निकाह गैर शरई, गैर कानूनी ऐं फ्रॉड ते ॿधल हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।